बांग्लादेश में बंगाली अवाम जे अबे शेख मुजीबुर रहमान जे 5 कातिलनि खे 35 सालनि खां पोइ फांसी ॾिनी वई आहे। शेख मुजीब जे कातिलनि जे फांसीअ ते रद्दमल ज़ाहिर कंदे शेख मुजीब जे पार्टीअ जे तर्जुमान इन ॻाल्हि ते ख़ुशी ऐं इत्मीनान जो इज़हार कयो आहे त 35 सालनि खां पोइ ई सही पर बंगाली अवाम जे महबूब अॻवान जे सॼे ख़ानदान खे ख़तमु कंदड़ फ़ौजियुनि खे नेठि पंहिंजे ॾोह जी सज़ा ॾिनी वई आहे, जंहिं ते बांग्लादेश जे अवाम सुख जो साहु खंयो आहे। शेख मुजीबुर रहमान खे 15 अगस्त 1975 ते संदसि घर ढाका हाउस ते नौजवान फ़ौजी ऑफिसरनि जे हिक टोले घर में घिड़ी फायरिंग करे क़तलु कयो हो, जंहिंमें शेख मुजीब संदसि घरवारी ऐं 3 पुट क़तलु थी विया हुआ। हिन खूनी वारदात में शेख मुजीब जे 5 घर भातियुनि समेत कुल 20 माण्हू क़तलु थिया हुआ, जिन में ॿिया शेख मुजीब जे घर जा नौकर, मुहाफ़िज़ ऐं स्टाफ जा माण्हू शामिल हुआ। 21 सालनि ताईं शेख मुजीब जो क़तलु केस कंहिं ते बि दाख़िल न थियो हो, पर 1996 में जॾहिं संदसि बची वियल धीउ शेख हसीना वाजिद हुकूमत ठाही, तॾहिं हुन ऐलान कयो त हू पंहिंजे पीउ ऐं बंगाली अवाम जे महबूब अॻवान शेख मुजीबुर रहमान जे क़तल जो पलांत कंदी। 1996 में शेख हसीना वाजिद पंहिंजे पीउ जो क़तलु केस दाख़िल करायो। 2 सालनि अंदरि 15 माण्हुनि ते जुर्म साबित थियो ऐं खेनि मौत जूं सज़ाऊं ॾिनियूं वयूं, पर बाद में 3 ॼणनि खे आज़ादु कयो वियो। बाक़ी बचियल 12 जवाबदारनि खे फांसीअ जी सज़ा अचणी हुई, पर 2001 में शेख हसीना वाजिद जी अवामी लीग बांग्लादेश में हुकूमत न ठाहे सघी ऐं नई हुकूमत कातिलनि खे सज़ा न ॾिनी। वरी 8 सालनि खां पोइ शेख हसीना वाजिद जीअं ई हुकूमत ठाही त हिन पंहिंजे पीउ जो क़तलु केस ॿीहर उथलायो ऐं आख़िरकार गुज़िरियल ॾींहं 5 जवाबदारनि खे फांसी ॾिनी वई। बाक़ी रहियल 7 जवाबदारनि मां 6 जवाबदार भॻल आहिनि ऐं हिकु 2001 दौरान अफ्रीका जे ज़िम्बाब्वे नाले मुल्क में फ़ौत थी वियो हो। शेख मुजीब जे जिन 5 कातिलनि खे फांसी ॾिनी वई आहे, उहे 1975 में शेख मुजीब जे क़तल वक़्तु नौजवान हुआ, पर हाणे उहे बगड़ पोड़ा थी विया हुआ ऐं संदन नाला कर्नल सैयद फारूक रहमान, कर्नल सुल्तान शहरयार, कर्नल मुहिउद्दीन अहमद, मेजर बदरुल हुदा ऐं मेजर AKA मुहिउद्दीन शामिल आहिनि। ही सभु हाणे रिटायर फ़ौजी हुआ। कंहिं इंसान जे फांसीअ ते चढ़ण ते ख़ुशि थियणु मुहज़िब पढ़े जे उसूलनि जे उबतड़ आहे, पर टीं दुनिया जी बेरहम सियासत में अज़ीम अॻवाननि जे रत में हथु रंगींदड़ जॾहिं पंहिंजे अंजाम ते पहुचनि था त उन जे वारसनि खे इत्मीनान ज़रूरु थिए थो त इंसाफ़ ज़िंदा आहे, ऐं गॾोगॾु शेख हसीना वाजिद जे अज़्म मां इहो बि ज़रूरु ज़ाहिर थियो आहे त पलांद कॾहिं बि पुराणा न थींदा आहिनि। शेख मुजीब जे कातिलनि जे फांसीअ जो ॿुधी हिन मुल्क जे माण्हुनि खे शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे, उन जे 2 पुटनि ऐं उन जी शहीद राणी धीउ ज़रूरु यादि ईंदी हूंदी त जेकॾहिं 21 सालनि खां पोइ शेख मुजीब जो केस दाख़िल थी सघे थो ऐं 35 सालनि खां पोइ उन जे कातिलनि खे फांसी बि अची सघे थी, त पोइ भुट्टे ख़ानदान जा कातिल छो नथा पकड़िजी सघनि। हूअं त नंढे खंड जी तारीख़ उन्हनि इंसानी अलमियनि सां भरियल आहे त हितां जी बेरहम सियासत सदाईं पंहिंजे मुहसननि जो खून पीतो आहे। हिंदुस्तान जे ब्रह्मणी सियासत पंहिंजे मुहसन नेहरू ख़ानदान खे ख़तमु कयो ऐं बांग्लादेश जी सियासत जे सफ़ाक रांदीगरनि बंगालियुनि जे बाबे जो ख़ानदान ख़तमु कयो, पर पाकिस्तान जी बेरहम सियासत जहिड़ी तरह शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे ऐं संदसि ख़ानदान खे ख़तमु कयो आहे, उन जो अलमियो ॿियनि दास्ताननि खां वधीक दुखदायक ऐं शदीद आहे। हाणे इन ॻाल्हि ते सभु मुतफ़िक़ आहिनि त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो क़तलु हिकु अदालती क़तलु हो, जेतोणीकि उनखे हिकु अदालत खां फांसी ॾियारी वई, पर उन जे पुठियां ज़ियाउल हक़ जो फ़ौजी टोरो ऐं आलमी ताक़तुनि जूं साज़िशूं बि शरीककार हुयूं। पाकिस्तान जे माज़ी जूं अदालतूं हिन मुल्क सां उहो हशर कंदियूं रहियूं आहिनि जेको हशर शायदि मार्शल लॉ बि न कयो हुजे, पर 20 जुलाई 2007 खां पोइ पाकिस्तान जे अदालतुनि आज़ादीअ जो जेको नओं सफ़र शुरू कयो आहे, उन जी तक़ाज़ा आहे त शहीद भुट्टे जो क़तलु केस ॿीहर खोलियो वञे ऐं इन ॻाल्हि जो तयन कयो वञे त भुट्टे खे ॾिनल फांसीअ जी सज़ा ग़लति हुई या दुरुस्त हुई, ऐं जेकॾहिं उहा सज़ा ग़लति हुई त पाकिस्तान जी मौजूदा अदलिया उन अमल ते वारसनि, पार्टी कारकुननि ऐं अॻवाननि तोड़े अवाम खां माफ़ी वठी तारीख़ जो रिकॉर्ड दुरुस्त करे। जेकॾहिं पाकिस्तान जूं आला अदालतूं ट्रैफ़िक जे रश जहिड़नि मामलनि जो अज़ ख़ुदि नोटिस वठी सघनि थियूं त भुट्टे जे फांसी वारो केस त तारीख़ जे मुंहं ते हिकु चुटे वांगुरु चंबड़ियल आहे। तंहिं करे मुल्क जे आला अदालतुनि खे शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे ॾिनल फांसीअ जी सज़ा जो केस उथलाए
उन ते नए सिर फ़ैसिलो ॾियणु घुरिजे। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे खां पोइ संदसि नौजवान पुट शाह नवाज़ ऐं बैदि में मीर मुर्तज़ा भुट्टे खे धार साज़िशुनि ज़रिए क़त्लु कयो वियो। फ्रांस जहिड़े पराए मुल्क में शाहनवाज़ भुट्टे खे कीअं ऐं कंहिं शहीद कयो, उन ते बि तहक़ीक़ जी घुरिज आहे। उनखां पोइ मीर मुर्तज़ा भुट्टे खे कराचीअ में पुलिस जे घेरे दौरान क़त्लु कयो वियो। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टे जो क़त्लु का मक़ामी ऐं इंतिज़ामी साज़िश महसूस थिए थी। पुलिस जे घेरे में आयल उन वक़्त जे वज़ीर अज़म जो MP भाउ पंहिंजे 6 साथियुनि समेत गोलियुनि लॻण सबबि क़त्लु थी वियो। इहो असीं सभु ॾिसूं ऐं मञूं था, पर उहे गोलियूं कंहिं हलायूं ऐं कंहिंजे हुकुम ते हलायूं वयूं, इन ॻाल्हि खे असीं 14 सालनि खां पोइ बि ॻोल्हे न सघिया आहियूं। उहे केस जेके पुलिस जे मौजूदगीअ में थियनि ऐं कंहिंखां बि न लभनि, त उन लाइ बि अदालतुनि खे तहरुक में अचणु घुरिजे ऐं उन तह ते पहुचणु घुरिजे त मुल्क जे सभ खां वॾे शहर जे सभ खां वधीक पोश इलाइक़े में रूपोश बणिजी वियल मीर मुर्तज़ा भुट्टे जा क़ातिल केरु आहिनि। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे ख़ानदान जो सभ खां वॾो अलमियो शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो उहो क़त्लु आहे जेको थियो त ॾींहं जे वक़्त दौरान हो, पर उन जे क़ातिलनि ते ॼणु राति जी ऊंदाहीअ जहिड़ा पर्दा पियल आहिनि। शहीद राणीअ जे क़त्लु हिन मुल्क जे हर बाज़मीर माण्हू जे ज़हन खे जहिड़ी रीति झंझोड़ियो आहे, उन जो मिसाल उन मां वठी सघिजे थो त अॼु बि हुन जे ज़िक्र सां हर अखि आली थी वञे थी। शहीद राणीअ हिन बदनसीब मुल्क में वापसि अचण खां अॻु पंहिंजे ज़ाहिरी दुश्मननि ऐं इम्कानी क़ातिलनि जा नाला ॿुधाया हुआ, पर 2 सालनि खां वधीक अरसो गुज़री वञण बावजूदि हिन जे क़ातिलनि जा पेरा खणण जी कोशिश ई न कई वई आहे। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पंहिंजे पीउ जे पलांद खे इन आसिरे में पोते रखियो हो त शायदि उन अज़ीम क़ुर्बानीअ खां पोइ हिन मुल्क में जमहूरियत मोटी अचे ऐं मुल्क सही राह ते हली पवे, पर शाहनवाज़ ऐं मुर्तज़ा जे क़त्लनि ज़ाहिर कयो त हिन मुल्क में रहज़नीअ जे राह ते हलंदड़ कॾहिं बि रहबरी जी वाट नथा वठी सघनि। ऐं उन खां पोइ शायदि मोहतरमा बेनज़ीर भुट्टो इहो तइ करे वरितो हो त हाणे हिन मुल्क जी सियासत में किन बुनियादी तब्दीलियुनि ऐं जराहियुनि जी ज़रूरत आहे। शहीद राणीअ जो आख़िरी तक़रीरूं संदसि नई ऐं तब्दील थियल सियासत जो इशारो ॾिनियूं हुयूं, पर उन बदिलियल बेनज़ीर खे तब्दीली आणण खां अॻु ई शहीद कयो वियो ऐं हिन मुल्क में तब्दीलीअ जो ख़्वाबु वरी बि अधूरो ई रहिजी वियो। सिंधीअ में चवंदा आहिनि त पलांद ऐं फ़ातिहाऊं पुराणियूं न थींदियूं आहिनि। जेकॾहिं 1975 में क़त्लु थियल शेख मुजीब जा क़ातिल इंसाफ़ ताईं पहुची सघनि था, त पोइ शेख मुजीब खां 4 साल बैदि में क़त्लु कयल शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जा क़ातिल जेके भली केॾा बि पोढ़ा छो न थी विया हुजनि, उहे बि पकड़िजी सघनि था। शहीद शाहनवाज़ ऐं मीर मुर्तज़ा भुट्टे जा क़ातिल निर्वार छो नथा थी सघनि। न रुॻो एतिरो, पर शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे 18 अक्टूबर ते कराचीअ जे कारसाज़ वटि क़त्ल जी कोशिश कंदड़ केरु हुआ ऐं के 27 डिसंबर ते पिंडीअ में कंहिं क़त्लु करायो, इहो बि मालूम छो नथो थी सघे। शेख मुजीबुर रहमान जी अकेली बची वियल न्याणी हसीना वाजिद पंहिंजे पीउ जे क़ातिलनि खे लड़काए साबित कयो आहे त शेख मुजीब जा वारस ज़िंदा आहिनि। छा इन मां इहो साबित थिए थो त शेख मुजीब जा वारस त ज़िंदा आहिनि, पर भुट्टे जा के बि वारस न बचा आहिनि। जेकॾहिं असीं चऊं था त असीं भुट्टनि जा वारस मौजूदु आहियूं, त पोइ हिन मुल्क में भुट्टा एॾी बेदर्दी ऐं सवलाईअ सां छो मारिया विया आहिनि ऐं उन्हनि जो हिकु बि क़ातिल अञा ताईं इंसाफ़ जे कटहरे में छो न अची सघियो आहे। छा इहो सच न आहे त शेख मुजीब जी अकेली वारस न्याणी भुट्टे जे लखें मर्द वारसनि खां वधीक हिमत वारी आहे, जंहिं घटि में घटि पंहिंजो तारीख़ी कर्ज़ु अदा करे छॾियो आहे ऐं हूअ पाण वक़्त जे मयार खां हाणे आजी बणिजी सुरही थी बीठी आहे। दुनिया जी जंगियुनि ऐं झेड़नि जे तारीख़ुनि इहो ॿुधायो ऐं साबित कयो आहे त ताक़त खे हिकु बहितर ताक़त ई मुंहुं ॾेई सघे थी ऐं अॻराईअ खे का अॻराई जहिड़ी ताक़त रखंदड़ क़ुवत ई रोके सघे थी। अॼु जे तरक़ी याफ़्ता ऐं इंसानी अज़मत वारे दौर में, जिते दुनिया जे केतिरनि मुल्कनि में फांसीअ जी सज़ा बिना ख़तमु कई वई आहे, उते जॾहिं बांग्लादेश में शेख मुजीब जे क़ातिलनि खे फांसी जी सज़ा ॾिनी वई आहे, त उन बाबति इहा राय आहे त टीं दुनिया में क़ातिलनि जी रस्ता रोक जो इहो ई आख़िरी ऐं असराइतो तरीक़ो आहे। तारीख़ जे किन शागिर्दनि जो इहो बि चवणु आहे त 1649 में इंग्लैंड जे बादशाह चार्ल्स पहिरें खे पार्लियामेंट खे ओरांघण ऐं मुल्क खे खाना जंगे में मुब्तला करण जे ॾोह में फांसीअ जी सज़ा ॾिनी वई हुई। उन ॾींहं खां पोइ इंग्लैंड में आमरियत ॿीहर कॾहिं बि झाती न पाती आहे। साॻिए रीति बांग्लादेश में 35 सालनि जे अरसे खां पोइ ई सही, पर जॾहिं शेख मुजीब जे क़ातिलनि खे फांसी ॾिनी वई आहे, तॾहिं इन ॻाल्हि जो इम्कान पैदा थियो आहे त बांग्लादेश में
अवामी राज ऊंधो करण जो सोचींदड़ को आमिर पंहिंजे बूट जूं कयूं ॿधण खां अॻु 1000 भेरा सोचींदो ऐं संदसि अहिड़े फ़ैसिले जे अॻियां उन्हनि कातिलनि जा लड़कंदड़ लाश ज़रूरु ईंदा जेके 35 सालनि जे अरसे खां पोइ इंसाफ़ जे तख़्ते ते आंदा विया हुआ। पाकिस्तान में बि हर 10 सालनि खां पोइ काहे ईंदड़ आमिरत बाबति केतिरनि दानिश्वरनि जो ख़्यालु आहे त जेसिताईं हिन मुल्क में इंसाफ़ जो को आला मिसाल क़ाइमु न थींदो तेसिताईं तारीख़ जो तारा मसीह नई ॼावल जमहूरियत ऐं अवामी क़यादत जा सिर कलम करण लाइ पंहिंजा तारा ऐं तरारूं सदाईं लोॾींदो रहंदो। जेकॾहिं पीपल्स पार्टी जी क़यादत पंहिंजे शहीद क़ाइदनि जी पोइवारी करे थी त उन जहिड़ी तारीख़ी फ़र्ज़ जी अदायगी त शायदि ई का थींदी, पर भुटनि जे खून जहिड़ो तारीख़ी हिसाब रुगो पीपीअ जी कमज़ोर अहसाबनि वारी क़यादत ते छॾण बि तारीख़ी ग़लती थींदी। शहीद भुट्टे हिन मुल्क जमहूरियत अवाम ऐं उनजे ख़ुशहालीअ लाइ जेके बि जतन कया उनजी तक़ाज़ा इहा आहे त असीं बि भुट्टे जे केस खे इंसाफ़ ॾियारण लाइ पंहिंजो पंहिंजो कर्ज़ु ऐं किरदारु अदा कयूं। जेकॾहिं शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो लाथल चीफ जस्टिस इफ़्तिख़ार मोहम्मद चौधरीअ जे घर ॿाहिरां इहो वचन करे सघे थी त हूअ इक़्तिदार में अची इफ़्तिख़ार मोहम्मद चौधरीअ जे घर ते चीफ जस्टिस जो झंडो ॿीहर फड़काईंदी त अॼु जो चीफ जस्टिस जनाब इफ़्तिख़ार मोहम्मद चौधरी बि शहीद राणी ऐं तारीख़ जो कर्ज़ु लाहिण लाइ को तारीख़ी किरदारु अदा करे सघे थो। जेकॾहिं 359 सालनि खां पोइ वेटिकन जो पोप अज़ीम साइंसदान गिलोलो खे ॾिनल फ़तवा ऐं सज़ा ते माफ़ी वठी सघे थो ऐं जेकॾहिं तुर्कीअ जे चूंडियल वज़ीर अज़म अदनान मेंदरस खे फ़ौजी जनता तरफ़ां ॾिनल फांसीअ जी सज़ा खे 29 सालनि खां पोइ ग़लति करार ॾेई उन ॾोह जी माफ़ी वठी सघिजे थी ऐं अदनान मेंदरस खे क़ौमी सूरमो करार ॾेई सघिजे थो त पोइ शहीद भुट्टे उन जे बेगुनाह मारियल पुटनि ऐं उन जे शहीद राणी धीउ जे कातिलनि खे वाखो करे गिरफ़्तार करे सज़ा ॾेई ऐं पोइ शहीद भुटनि खे बि क़ौमी सूरमो करार ॾियणु घुरिजे। भुटनि हिन मुल्क खे पंहिंजो रतु ॾिनो आहे ऐं हाणे भुट्टा हिन मुल्क ऐं उन जे इदारनि खां जेकी कुझु लहणनि था असांखे इहो सभु कुझु ॾियण लाइ शेख हसीना वाजिद जहिड़ी मायाणी मुड़सीअ जी ज़रूरत आहे।